इन वक्त लॉकडाउन जो टाइम रखियल है सिंध सरकार जो वो पूरो थियण में आहे, पूरो थी वियो आहे 5 टाइम। ऐं पूरो शहर हिन वक्त सुनसान लगो पियो आहे, बिल्कुल बंद लगो पियो आहे। ऐं पुलिस नफ़री तव्हां ॾिसो था जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहा है, सुठे तरीक़े सां ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहा है। अवाम खे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रखण लाइ इलाज मिथूं करे रही आहे। को बि हिननि में प्यार मोहब्बत जो जेको आहे शहर बंदि कराइण में हिन वक्त पूरो पनवाकिल असां तव्हांखे ॾेखारे रखाया आहियूं त मुकमल तौर ते लॉकडाउन थी वियो आहे। पनवाकिल DSP लियाकत अली अब्बासी साहब अचो त उन खां मौक़िफ़ूं वठूं त उन्हनि जो हिन लॉकडाउन जे बारे में छा चवणु आहे। आवाम घरनि में महदूद रहे थी या नथी रहे, या जेका कानून जी बंदि करी कंदो उन जे लाइ कहिड़ी सज़ा आहे। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं जेको बंदि करी करे थो कानून जी, उन जे ख़िलाफ़ कहिड़ा कानून कया था वञनि? महिरबानी, असां तव्हांजे चैनल जे तवसुत सां बि माण्हुनि खे अपील कयूं था त ख़ुदारा लॉकडाउन ते सख़्ती सां अमल कयो। इन में अवां जी बहितरी आहे ऐं हे अहिड़ो मुज़ी मर्ज़ आहे जो दुनिया जा तमामु वॾा वॾा सिविलाइज़ कंट्रीज़ बि जेके आहिनि उहे बि जेके फेल थी विया आहिनि ऐं उन्हनि बि लॉकडाउन कयो आहे। ऐं जेको असां उन्हनि खे पहिरीं हथु ॿधूं था, मिंथूं कयूं था, इख़लाक़ सां सम्झायूं था, उहे अगरि सम्झी था वञनि त ठीकु आहे, न सम्झंदा त उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वेंदी। 188 269 जी FIR दाख़िल कई वेंदी ऐं उन्हनि खे जेको आहे कानून जे हवाले कयो वेंदो। महिरबानी। इन सां असां गॾु एसोसिएशन साहब बि मौजूदु आहिनि, उन्हनि बि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं 6 ॾींहंनि खां वठी केस दाख़िल थिया आहिनि या न थिया आहिनि जेके बनकड़ी कंदा? 6 ॾींहंनि में असां वटि 3 केस दाख़िल थिया आहिनि जेके मस्जिद में वायलेशन कयो अथऊं असांजे मौलवी हज़रात, जंहिंखे असां रोकियो आहे। उन्हनि असांजे माना चवण जे बावजूद बि उन्हनि जमायत जेका जुमे जे ॾींहुं कई आहे, जंहिंमें 40-50 माण्हू विहारे करे उन्हनि जे ख़िलाफ़ FIR थी आहे। DSP साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं SHO साहब जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं त जेको कानूनी बनकड़ी करे थो असां उन ख़िलाफ़ केस दाख़िल कयूं था पिया। ऐं असां पूरो जेको आहे अवाम खे चई रहिया आहियूं त बाबा पंहिंजो कंट्रोल कयो ऐं पंहिंजे घरनि में महफ़ूज़ रहो, पंहिंजी फैमिली जो ख़्यालु कयो। हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो त पूरी पनवाकिल जेका नफ़री आहे सा गश्त करे रही आहे पनवाकिल जो, ऐं पनवाकिल जे अवाम खे ॿाहूं ॿधी मुदबान अपील करे थी त बाबा ख़ुदारा पंहिंजे घर में महफ़ूज़ रहो। हिन वक़्तु तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं त पूरो मुकमल जेको आहे पनवाकिल लॉकडाउन थी वियो आहे। कैमरामैन मुनवर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी, KKD।